अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवार बाबा अला मौजू माओ जो आलमी ॾींहुं मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। माउ जी तमामु घणी अज़मत आहे। माउ जी तमामु घणी अहमियत आहे। माउ जे पंहिंजी औलाद सां तमामु घणी उल्फत आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। माउ हिकु मुक़दस रिश्तो आहे। माउ हिकु अज़ीम रिश्तो आहे। माउ पंहिंजे औलाद लाइ मोहबत जो सरचश्मो आहे, मोहबत आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। ओजागा करणु ओनू ओसीड़ो करणु घड़ी खनि पल आधी राति पिरिय पुटिय महिल ॾिसणु ख़्वाब ॾिसण सां साबिया थियण जूं दुआऊं घुरणु करणु तमामु घणी माउ जी शफ़क़त आहे। मुंहिंजी जीजल माउ आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। शरण कोसो वाव लॻेसि हर मोड़ ते कामयाबियूं ई कामयाबियूं माणे जेकी चाहे उहो हासिलु करे अहिड़ी माउ जी तबियत आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। बाटा बाटा ॿोल ऐं ॿोली सेखारियई। पहिरीं विख खणणु ऐं ज़िंदगीअ जाॻणु सेखारियई। बाटा बाटा ॿोल ऐं ॿोली सेखारियई। पहिरीं विख खणणु ऐं ज़िंदगीअ जा गुण सेखारियई। हलणु सेखारियई। माउ तमामु घणी अहम शख़्सियत आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। धिको खाई वरी उठी पवणु सेखारियई ऐं सास जा बेसाख्ता ऐं मासूम इज़हार सेखारियई। खिलणु सेखारियई थे। माउ जे क़दमनि हेठां जन्नत आहे। माउ जे पेरनि क़दमनि हेठां जन्नत आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। हिन मूंखे अहिड़ा क़िस्म जी इख़्लाक़ी तइलीम ॾिनी। दुनिया में मूंखे जेका बि कामयाबी मिली उन जे पोयां मुंहिंजे माउ जो हथु आहे। मुंहिंजी माउ जे दुआनि जी वॾी फ़हिरिस्त आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे। का बि ॿोली मुंहिंजे माउ जी तारीफ़ करण लाइ नाकाफ़ी आहे। जंहिंजी माउ न आहे उहो ग़रीब वॾो यतीम आहे। माउ मिठू अज़ीम हस्ती आहे। इहा हिकु हक़ीक़त आहे। मुंहिंजी जीजल माउ मुंहिंजी जीजल अमड़ आहे।